नेशनल टेक्सटाइल यूनिवर्सिटी में पास आउट शागिर्दनि फैशन डिज़ाइन मां जेके 8 सेमेस्टर पास थियण खां पोइ उन्हनि फैशन डिज़ाइन जेका आहे उहा तयारु कई आहे। मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि जंहिंमें आमतौर ते जेके ड्रेसूं थियनि थियूं मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती रंग जेके आहिनि हिन में शामिल आहिनि। उहे न सिर्फ़ु पाकिस्तान पर दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क हिते उन्हनि सक़ाफ़तुनि में अचनि था। अचो त इन्हनि खां पुछूं त हीअ जेके इन्हनि नुमाइशी तौर ते हीअ ड्रेस जेके ॾेखारियूं आहिनि उन्हनि बाबति उन्हनि जो छा चवणु आहे, उन्हनि खे केतिरो वक़्तु लॻो ऐं उन्हनि कीअं तयारु कयूं आहिनि, इन्हनि जो मुस्तक़बिल कहिड़ो हूंदो। अचो त ॻाल्हायूं शागिर्दनि सां। जो मेरा डिज़ाइन था वो बेसिकली मेरा जो मेन मोटिव ये था कि जितना मैं नेचुरल एलिमेंट्स को अपने थीसिस में इनकॉर्पोरेट कर सकती हूँ वो करूँ। मैंने उसी वजह से जो था मैंने फैब्रिक चॉइस जो अपनी रखी वो जूट रखी। जूट हमारे पास एक नेचुरल फाइबर है। उसके अलावा मैंने जितनी भी रोप्स और बाकी चीज़ें यूज़ की मैंने उन्हें अनडाइड फॉर्म में यूज़ किया टू प्रमोट दैट मैसेज टू मेंटेन द नेचर ऑफ एन एलिमेंट। ऐसे ही मैंने जो है नेचुरल एलिमेंट को और प्रमोट करने के लिए मैंने यहाँ पे केन वीव्स यूज़ किए हैं ताकि मैं उस चीज़ को और ज़्यादा अच्छे तरीके से दिखा सकूँ। केन वीव हमारे पास पाकिस्तान का एक कल्चरल सिंबल है बेसिकली। जो हमारे पास अगर हम बात करें पुराने दौर की या फिर अभी भी हमारे पास बहुत सारी जगहों पे जो है वो केन वीव्स जो है वो यूज़ हो रहे हैं। तो मैं उस चीज़ को ब्लेंड करना चाह रही थी विद द मॉडर्न वर्ल्ड। सो दैट्स अबाउट माय थीसिस। थैंक यू। ये जो कलेक्शन आहे इहो गॉथिसिज्म के एक्सप्लोर थो करे एंड गॉथिसिज्म डिफरेंट एस्थेटिक्स डिफरेंट एराज़ में हिकिड़ो प्रोमिनेंट एस्थेटिक रहियो आहे। त इन करे आई वॉन्टेड टू एक्सप्लोर गॉथिसिज्म छो जो मुंहिंजो जेको थीम आहे वो कॉर्प्स डिकी आहे। जॾहिं का बि लिविंग ऑर्गेनिज़म उनजी डेथ थी वेंदी आहे त उनजी जेका डिकम्पोजिशन आहे उहा 4 स्टेजिस में थींदी आहे। ऑटोलाइसिस, फ्लोटिंग, एक्टिव एडवांस डिके एंड स्केलेटनाइजेशन। त मां पंहिंजी थीसिस में उन्हनि 4 स्टेजिस खे एक्सप्लोर पई कयां। इन करे मां सोचियो त गॉथ एस्थेटिक अहिड़े क़िस्म जा जेके गारमेंट्स आहिनि उहे सभिनी खां वधीक प्रोमिनेंट रहंदा आहिनि। अच्छा, छा कॾहिं ईअं बि थींदो छा त फ्यूचर में का जनरेशन ही जेका आहे त पाकिस्तान में बि पाईंदी? द थिंग इज़ त असां वटि अञा बि काफ़ी माण्हू आहिनि जेको अहिड़ो एस्थेटिक प्रेफर कनि था पर ऑब्वियसली इहो नॉर्मलाइज़ न आहे। असां वटि मोस्टली माण्हू ईस्टर्न था प्रेफर कनि। इन करे इहे अहिड़ा क़िस्म जा गारमेंट्स अञा नॉर्मलाइज़ न आहिनि थिया। जीअं फॉर एग्जांपल गॉथ सब कल्चर जा या पोइ ईमो सब कल्चर जा जेके माण्हू आहिनि उहे प्रेफर कंदा आहिनि त उहे अहिड़े क़िस्म जा गारमेंट्स ऑप्ट कनि कॉस्प्लेज लाइ या ईअं ई जनरल आउटफिट्स लाइ। पर उन्हनि खे छो त इहे अवेलेबिलिटी में नथा मिलनि त पोइ उहे फास्ट फैशन जी तरफ़ ऑप्ट था कनि। त अगरि अहिड़े क़िस्म जा गारमेंट्स हूअं असां इंटरनेशनल मार्केट खे केटर था कयूं पर अगरि असां हिते बि असां केटर कयूं था टारगेट ऑडियंस खे त पोइ उन्हनि माण्हुनि खे बि आसानी थींदी। ऐं फास्ट फैशन जो त ऑलरेडी ॾाढी फैशन में डिक्लाइनिंग रिसोर्स आहे उन में बि असां वटि हिकिड़ी रिस्ट्रिक्शन अची वेंदी। मूंखे बचपन खां बाइकर्स अट्रैक्ट कंदा हुया त मां सोचियो छो न मां पंहिंजा गारमेंट्स बाइकर्स लाइ ठाहियां फीमेल बाइकर्स। पोइ मां इंटरव्यूज़ कंडक्ट कया त बाइकर्स फीमेल बाइकर्स खे कहिड़ी शइ जी नीड हूंदी आहे त उन्हनि चयो पॉकेट्स वग़ैरह ऐं अहिड़ा गारमेंट्स हुजनि जेके रिवीलिंग न हुजनि जंहिंमें जिस्म ज़ाहिर न अचे छोकिरियुनि जो। मां चयो मां छो न पंहिंजे इन ई पॉइंट खे वठी गारमेंट डिज़ाइन कया। हुन में हिकु मतिलबु एस्थेटिक लुक बि हुजे, ड्यूरेबिलिटी बि हुजे, कंफर्ट बि हुजे, स्टाइल बि हुजे, सेफ्टी बि हुजे। त उन्हनि सभिनी खे मां हिकु पूरो सॼो पॉइंट खे हिकु करो करे मां इहे गारमेंट डिज़ाइन कया। मूंखे टाइम लॻो ऑलमोस्ट 6 मंथ्स जो पीरियड हूंदो आहे। इसमें असां सॼो शूट वग़ैरह कराईंदा आहियूं। 4 गारमेंट्स फुल डिटेलिंग सां ॾेखारियो हूंदो आहे। एसेसरीज़ वग़ैरह पोर्टफोलियो असांजो ठहंदो आहे। हिन में असांखे कंप्लीट 6 मंथ्स जो हूंदो आहे टाइम त तव्हां हिन में करे ॾेखारियो जी। 6 खां साल लॻी वेंदो आहे आइडियो ॾेखारण लाइ। असांजे लाइ आइडिया रिजेक्ट भी थींदा आहिनि। तो मेरा जो गारमेंट है वो इंस्पिरेशन है फेमिनिज्म के कॉन्सेप्ट से जो हमारे पास जो है सोसाइटी में बहुत गलत तरीके से देखा जाता है। जेंडर इक्वालिटी में औरतों को कहा जाता है मर्दों की बराबरी का, जबकि औरतों की अपनी एक पहचान है जिसमें नज़ाकत होती है, बहुत नाजुक सी होती हैं, वो जल्दी रो जाती हैं। तो ये सारी चीज़ों को वीकनेस दिखाया जाता है। तो मेरा चीज़ें उस चीज़ को टारगेट करके फेमिनिज्म को एक डिफरेंट कॉन्सेप्ट देता है कि आप औरत होके भी मजबूत हैं, आपको किसी और जैसा बनने की ज़रूरत नहीं है। बेसिकली ये थीसिस का पूरा प्रोसेस 6 मंथ्स का था। पूरा 6 महीने में ये गारमेंट्स प्रिपेयर हुए जिसमें एम्बेलिशमेंट्स वगैरह आपको सब खुद करनी होती हैं। तो ये जो रेजिन का सब हुआ है एक एक स्ट्रक्चर मैंने खुद बैठ के बनाया। आर्ट काउंसिल कराची में लगल फैशन शो में शागिर्दियाणियूं चवनि थियूं त हिननि खे 6 खां 12 महीना लॻी वञनि था डिज़ाइन तयारु करण में, पर हिन वधीक चयो आहे त हीअ वधीक बहितर डिज़ाइनूं तयारु करे दुनिया में पंहिंजे मुल्क पाकिस्तान समेत पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर कंदा। कैमरामैन काज़ी हालार सां गॾु मंज़ूर चांडियो, WTN कराची।